अफ़सोसनाक ख़बर शेयर कंदा हलूं नाज़। दरिया खान मरी भरिसां चानारी स्टाफ वटां ॾारींदड़ वाक़ियो ट्रक ऐं डाक्सन में ज़ोरदार टक्कर जे नतीजे में ॻोठ मास्तर मौला बख्श खोसो जूं रहाइशी 3 औरतूं मीर खातूं ज़ाल दुर मोहम्मद खोसो, गुलशाद ज़ाल परवेज़ खोसो, फरज़ाना धीउ बादल खोसो मौके ते ई फ़ौत थी वयूं, जॾहिं त मोसमात सोनिया धी हाशिम खोसो, मारिया धी मुज़फ़िर खोसो, रिज़वाना धी मंजूर खोसो, सुमेरा ज़ाल अमीर बख्श खोसो, मोसमात हाजानी ऐं मुज़फ़र पुट मोहम्मद मिर्ज़ा सख्त ज़ख्मी थी पिया। दरिया खान मरी पुलिस वाक़े जो इतला मिलण ते पहुची फ़ौतुनि जा लाश ज़ख्मियुनि खे रूरल हेल्थ दरिया खान मरी पुलिस वाक़े जो इतला मिलण ते पहुची फ़ौतुनि जा लाश ऐं ज़ख्मियुनि खे रूरल हेल्थ सेंटर दरिया खान मरी मुंतक़िल कयो वियो। 3 फ़ौती औरतुनि जा लाश ज़रूरी कार्रवाई बैद वारसनि हवाले कया विया। अस्पताल में मौजूद डॉक्टर शौकत राजपर मूजिब 3 ज़ख्मियुनि सोनिया, मारिया, रिज़वाना जी सीरियस हालत हुजण सबब खेनि नवाबशाह अस्पताल रेफर कयो वियो, जॾहिं त ज़ख्मियुनि में 2 औरतुनि सुमेरा हाजानी ऐं 1 मर्द मुज़फ़र खे नौशर फ़रोज़ अस्पताल इलाज लाइ मोकिलियो वियो। दरिया खान मरी पुलिस ट्रक पंहिंजी तहवील में वठी ट्रक ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो आहे।